थियण जी कोशिश न कर। सोट कानात ओ सोट कानात जी हुकुम साईं। साईं हुकुम कोने अर्ज अदा बाबर काथे आए? रशीद अदा बाबर बादल लाइ ॾाढो परेशान आहे। ख़बर ई नथी पए अदा बादल वियो काॾे आहे। हा कानात परेशानी जी ॻाल्हि आहे न। सोट बाबर अचे त पोइ मां वरी मोटी थो अचां। सोट वियो त मां तव्हां लाइ चांहि ठाहे अचां। चाह मां तॾहिं तुंहिंजी पीअंदुसि जॾहिं तूं मुंहिंजी कुंवार थी ईंदी। अदा वॾा तव्हां हिते? बादल आखिर उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जो असां ॿारनि सां बि तूं करण पसंदि न कई? ऐं हा वरी वञी जंग जो झांगी थिए उहा कहिड़ी मजबूरी बादल जो मूंखां ऐं अदा वॾा खां बि ॻरी हुई। अदा बाबर खान इहा ॻाल्हि मां तव्हां खां छा पर पंहिंजो पाण खां बि लिकायां थो। छो त मूंखे यकीन नथो अचे त इहो मूंसां कीअं थी वियो। बादल मुंहिंजो दिमाग़ ठगाड़ी फाटी पवंदो। आखिर मुंहिंजी ॻाल्हि छो थो समझी बादल? मुंहिंजी ॻाल्हि छो थो समझी? ख़ुदा जे वास्ते बादल असांखे पंहिंजो भाउ समझ। असांखे दुश्मन न समझ दुश्मन असांखे। तूं असांजो भाई बादल भाई। अदा इहा ई ॻाल्हि त मारे थी न त मां जंहिं बाहि में पचां पियो उन बाहि में मां तव्हां सॼणनि ऐं पंहिंजे जिगरनि खे कीअं जलायां? न अदा न मूंखां ईअं कोन थींदो। ऐं हींअर असां अणॼाणाई वारी बाहि में पचियूं ऐं सड़ूं पिया। उनखे कहिड़े खाते में थो विझी? अदा मां तव्हांखे ही हथ थो ॿधां मूंखे छॾे ॾियो। मां तव्हांखे पंहिंजे ॾुखनि जो साथी नथो बणाए सघां। बादल मुंहिंजा भाउ बादल। अरे बादल तोखे कहिड़ी ख़बर त साई ॿाहिरि पंहिंजूं दिलियूं चीरे तोखे ॿुधायूं त हिन दिलि में तूं असांखे कहिड़ा ज़ख़्म ॾिना आहिनि। ऐं हिन धरती माता जा असांजा मारूड़ा तुंहिंजा असांखे कहिड़ा ताॾा ई मेणा था ॾियनि त भई बादल तव्हांजो भाउ आहे। अरे बादल तूं असांखे
ॾाढा ज़ख़्म ॾिना आहिनि, अदा वॾा ज़ख़्म ॾिना आहिनि, ज़ख़्म ॾिना आहिनि। बाबर खान हौसलो कर अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह कंदो त पैदल पंहिंजे पेरनि ते अची वेंदो। हेलो मिस्टर, नजर अची थी? नज़र अचे थो तॾहिं त बुत बणिजी वियो आहियां। महिरबानी करे रस्तो छॾ। छा मां तव्हांजे नाले पुछण जी गुस्सागी करे सघां? जी न, छो त ही मुंहिंजी ज़िंदगी ऐं मुंहिंजो प्यार ऐं बेल आहे। अहिड़ी तरह मां पंहिंजो नालो केर खे ॿुधाइण पसंदि कंदमि। केरनि खे पंहिंजे बणाइण देर नाहे लॻंदी, केरु हथ वधाए थो ॾिसे। हथ वधाइण मां को फ़ाइदो करे मिस्टर, तव्हां पंहिंजे दिमाग़ जो इलाज करो। मुंहिंजे दिमाग़ जो इलाज त तुंहिंजी हाय। तोखे कसम आहे मुझे जिंदगी जो मूंखे सच सच ॿुधाए आखिर मसलो छा आहे? कॾहिं तूं मूंखे न ॿुधायो त पंहिंजे भाउ खे मौत सघे पोइ न दादा मरण तव्हांजा दुश्मन मां त हिन बाहि खां परे रखण थो चाहियां, पर जेकॾहिं ॿुधणु चाहींदो त पोइ ॿुध। मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी घरवारीअ ते इन कमीने जाबिर ख़ान जी बुरी नज़र हुई। जॾहिं मूंखे ख़बर पई ऐं जाबिर ख़ान सां मुहागो अटकायमि त हुन मूंसां पलांद करण जे लाइ मुंहिंजी घरवारी ज़ीनत जे इज़त में हथ विधा। ज़ीनत पंहिंजी इज़त बचाइण लाइ पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾियो। बस हथियार खणी जंग जो जांगी थियुसि, अदा जंग जो जांगी थियुसि। वाह दा वाह वाह, अरे ख़ुशियूं त सभु वंडींदो आहे पाण में, ऐं ॾुख पंहिंजे सीने में लिकायूं वेठो आहीं। हा, जाबिर ख़ान वारनि जा ज़ुल्म हाणे हद खां वधी विया आहिनि। उन्हनि जे ज़ुल्म जो अंत ज़रूर थियणो खपे, ज़रूर थियणो खपे। असां
जाबर जे पूरे खानदान खे धूड़ चटाइण जे लाइ संदरा बधीरा घुमूं। असां बि हिन ज़ालिम जे ज़ुल्म जा सतायल आहियूं। सुल्तान सुठो आहे त असां सभु मज़लूम पाण में हिकु थी ऐं इन्हनि ज़ालिमनि जो अंत आणींदासीं। अदा बादल तव्हां को इशारा कंदा वञिजो, बाक़ी सिर वढण ऐं सिर ॼणण लाइ असां तयार आहियूं। दा साईं, हाणे पाणी सिर खां मथे चढ़ी चुको आहे। इन खां अॻु जो असांजो वजूद ज़ुल्म जी हिन ॿोॾ में ॿुॾी ऐं गरक थी वञे, पंहिंजा ॻाट ऊचा करे ऐं ज़ालिमनि जा कंध कटणा पवंदा। हा बदल हा, हाणे कंहिंसां बि रिआयत न आहे करणी कंहिंसां बि रिआयत। अरे गिदड़ बारूद जे ढेर ते वेही पाण खे शीधो छॾाए। उन्हनि जे बारूद सां उन्हनि खे ई खाक करे छॾींदासीं। छो छा थियो? पूरो को शैतान आहे। वाह शैतान है ऐं जेको तूं करी पई। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ जा हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वरी बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562
बजे ते वरी बीठो आई। बस हिकु चक्कर हिन रस्ते ते गुज़रण जी ग़लती कई अथऊं ऐं पोइ तुंहिंजे दीदार जी लालच हिते बीहण ते मजबूर करे छॾियो। करू करू मुझे पोया पंहिंजे वक़्त तो ज़ाया करे ऐं मूंखे तव्हां शरीफ़ माण्हू था। हा हा मूंखे बाबर खान चवंदा ऐं मां हिते तव्हां तव्हांजो नालो कोन ॾिसो मां कंहिं ॿिए सां प्यार कंदो जान छॾाइण भलो कूड़ ॻाल्हाए पर मूंखे तकड़ न आहे ज़बरदस्ती रिश्तो जोड़ण जो मां बि आदी पर हिकु रिश्तो न चाहींदे जुड़ी वियो आहे। वो कहिड़ो? मुंहिंजी दिलि जो रिश्तो तोसां शायदि हिन दिलि जे धड़कण ताईं जारी रहंदो। तव्हांजी मर्ज़ी। वरी मां तव्हांखे ॿुधाए थी छॾियां तव्हां पंहिंजो वक़्त बि था ज़ाया कयो। हींअर ई त वक़्त जी अहमियत जी ख़बर पई आहे ऐं तूं चवीं पई त वक़्तु ज़ाया पियो करे चरी। बाबा साईं हाणे हलणु घुरिजे। दा जाबर खान हलंदे या रात हिते गुज़ारींदे? अकबर खान इहा पोपरी केरु आहे? आहे त हितां जी पर केरु आहे कंहिंसां रिश्तो अथसि इहा जांच करणी पवंदी अदा। हो तार साईं कन्हैया हिन ॻोठ जी नथी लॻे। इहा ख़बर न आहे कंहिंजी धीउ आहे कहिड़ो घर अथसि। इहा सभु जांच करणु तुंहिंजो कमु आहे। हिन खां अॻु में जो हिन हरणीअ जो को ॿियो शिकार करे पहिरियों तीर असीं हलाइण था चाहियूं। ईअं ई थींदो अदा इन खे असां हिलाल कंदासीं खुटको छो था कयो? समीना तुंहिंजो नालो आहे? समीना तूं आई? समीना? कहिड़ी समीना? कूड़ छो थी हाणे? सही सही ॿुधा नालो समीना अथई नी? मुंहिंजो नालो रोशनी आहे। तव्हांखे का ग़लति फ़हमी थी आहे। रोशनी? अच्छा सही आहे। असुली असांखो तुंहिंजो नालो पुछणो। साईं बाबर खान आहे सियाणो शे भली हथ कई अथसि। अच्छा त तव्हां हुन बाबर खान जा माण्हू आहियो? हा छोकिरी चङो सुञातई। असां बाबर खान जा ई माण्हू आहियूं। बाबर खान हिन इलाइक़े जो मालिक आहे। जो बाबर खान चवे हा न त छोकिरीअ खे खणी अचो त देर कोन कयूं हा। मां आहियां कमदार ॾेडर कंदो आहियां टां। अचो साथियो। बाबर खान उनखे त मां शरीफ़ इंसान पई सम्झां। हाणे त गुंडा मोकिलण बि शुरू कया अथसि। इहा ॻाल्हि पप्पू सां करणी पवंदी। कमदार जांच कयई त इहा झिरकी केरु आहे ऐं कहिड़े वण ते वेहंदी आहे? उतारे झिरकीअ जो नालो रोशनी आहे। रोशनी तव्हांजे बाग जी आहे। मुंहिंजी त ख़बर अथव त मां हर कम में केॾो होशियारु आहियां छो जो मां कमदार आहियां ॾेडर। मुंहिंजो कमु आहे टां करणु। हो तार जाबिर खान कमदार आहे वॾो आड़ी काप। अहिड़ा त छोरीअ खां अॻु वताई 1 मिंट में सभु सचूं करे पी रही। अस्सलाम वालेकुम संगत जो ख़ैर। वालेकुम अस्सलाम। बहादुर खान कहिड़ा हाल अथई? भली करे आए। अॼु कीअं वॾा हेॾां पेर कया अथई भला? अचो वेहो वेहो वेहो। ख़ुशि आहियो? खैर त्यार मज़े में? बस जाबर खान तव्हां त वॾा माण्हू थी विया हो। असांखे त हेठि थियणो पवंदो न दा। बहादुर खान हो तार झिरकनि जो शिकारी थी वियो आहे। शींहं जी संगत फ़िलहाल विसरी वई अथसि। मां आहियां कमदार ॾेडर। मां कंदो आहियां रुॻो टां। ईअं कीअं हलंदो कमु कमदार? शींहं जी संगत विसारणु मतिलबु पंहिंजे पाण सां दुश्मनी करणु ॿियो छा? यार शेर जाबर सां दुश्मनी करण लाइ बि छा थियूं घुरिजनि? जाबर जे नाले ते वॾनि वॾनि माण्हुनि जा हां डरी पवंदा आहिनि। शेर बाबा अहिड़नि पखियुनि खे काबू करण लाइ बि बहादुर खान जहिड़े शींहं जे गजगोड़ जी ज़रूरत पवंदी न। हुकुम कर जाबिर खान। कहिड़ो सुठो मुंहिंजो आहे। धागो धागे खां धार करणु बहादुर खान जो कमु आहे। बाबा जाबर खान खे इश्कड़ो थी पियो आहे। इश्कड़ो? इहा त ख़तरनाक बीमारी आहे जाबिर खान। इहा तोखे कीअं लॻी? बहादुर खान बस ओचितो कंहिं हूर ते अखि पई ऐं मुंहिंजी दिलि हिरकी पई। बस इश्क जो समुंड हो ऐं जाबिर खान
ॿियो ॿुॾंदो न जाबिर ख़ान न, ईअं तोखे ॿुॾण कोन ॾींदासीं। ॿुधा त सही, कहिड़ी हुस्न जी शहज़ादी आहे जंहिं असांजे शहज़ादे जे दिलि ते धाड़ो हयो आहे? शहज़ादी वरी किथों आई? बहादुर खान गरीब जी न्याणी आ। ईअं सम्झण शहज़ादी हुई कान पर हाणी थींदी। मतलब त जाफर खान जो कंहिं ग़रीब जे मथां करम थियो आहे, इहो बि ॾाढो मुश्किल हले नहीं। वाह जाबिर खान वाह, दिल अड़ाई सो बेड़ी जाते। जाबिर ख़ान, ज़ोर आज़माइबो आहे पाण जहिड़नि सां। जेकॾहिं हीअण सां ताक़त आज़माईसीं न त माण्हू असां ते खिलंदा। कंहिंजी ज़रूरत आहे जाबिर खान जे मोहबत ते खिले। बहादुर खान हाणे पैर न आहे पोइ ते हटाणो। बाबा अमंद, जेका तव्हांजी मर्ज़ी, हाणे असां हलंदासीं। बड़े वाह, हलंदासीं वरी कीअं? राति रह छेला कोबा मच कचहरियूं थींदियूं। न जाबिर ख़ान, ज़रूरी कम सां वञिणो आहे ऐं ज़िंदगी रही त मिलंदासीं, जुदाई नाहे। भोतार लॻे पियो त बहादुर खान खे ॻाल्हि कान वणी। कमदार कंहिंखे वणे न वणे, असीं ॿधल न आहियूं। असांखे केतिरो थी वणे उहा असांखे ख़बर। रोशनी, तूं हर ॻाल्हि ते ज़िद छो कंदी आहीं? मूं तोखे चयो न, तूं मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदीअ। बाबर खान जहिड़ा हज़ार माण्हू गॾु थियनि न त तोखे मूंखे जुदा नथा करे सघनि। न न, तू कुछ भी न कंदे, सिर्फ ॻाल्हियूं करणियूं अथई। बाबर जो तू कुछ बिगाड़े भी नथो सघीं। बाबर सां मां उहो करे सघां थो कॾहिं हुन बाबर सोचे ई न हूंदो। पर रोशनी, पर कुछ भी न, मां समझी वई आहियां, तू बाबर खां टिजी थो। रोशनी, तुंहिंजे लाइ मां मौत खे बि क़बूल करियां, पर बाबर छा आहे? पर हर ॻाल्हि जो वक़्त ऐं माहौल हूंदो आहे। मां कुछ भी नथी ॿुधां। नथी ॿुधी न त पोइ ठीकु आहे। तूं ज़िदी रही आहीं त पोइ मां बि ज़िदी रहियो आहियां। केड़ो बाबर खान सोना साईं? केड़ो बाबर खान? तुझे इतला लाए अर्जा हिते को भी बाबर खान कोन है। हुन जो तोरगो नालो इस्तेमाल कयो वियो तोखे हेसी ताईं पुजाइण लाए। छा? पर ता ये छो कयो? छो त भोतारन जी तो ते नजर करम पइजी वई। असांजे भोतारन जी जंहिं ते नज़र करम थिए न, हुन जी ज़िंदगी सवारण को सवा न छॾींदा। मां आहियां कमदार ॾेडर, रगो टां कंदो आहियां। मतलब हिन ॻाल्हि जो इहो आहे त असां हिक धक सां ॿ शिकार कया आहिनि। ॿ शिकार, हिकु शिकार तो हरणीअ जो ऐं ॿियो शिकार हुन बाबर खान जो जंहिं असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। अच्छा, टियों शिकार त असां खां विसरी वियो, तुंहिंजे आशिक पप्पूअ जो। हा हा, तुंहिंजे तलाश में हू बाबर ताईं ज़रूर पहुचंदो। जा त पप्पू बाबर जे हथां मरंदो, जा बाबर पप्पूअ जे हथां। न न, मां ईअं थियण कोन ॾींदसि। तूं ईअं थियण कोन ॾींदीअ? अदा ॿुधी न, राणी चए थी मां ईअं थियण कोन ॾींदसि। हितां निकिरंदीअ त पोइ कुझु कंदीअ न। मतलब त तव्हां मूंखे हिते कैद कंदो ऐं मां माठ करे वेही रहंदसि। कैद? हा, कैद थींदीअ। हा, उन वक़्त ताईं कैद हूंदी आहे जेसि ताईं असां शिकारनि जो पेट नथो भरजे। इहा तव्हांजी ख़्वाहिश कॾहिं पूरी कोन थींदी। इहा असांजी ख़्वाहिश न, पर इहो असांजो ज़िद आहे।
ऐं असां पंहिंजे ज़िद ख़ातिर माण्हू मारण खे बि ऐब न आहियूं सम्झंदा। तव्हां मूंखे मारे त सघो था पर हथ नथा लॻाए सघो। हा इहो फ़ैसिलो पोइ थींदो, जा तुंहिंजी जान वठणी आहे जा इज़त। ॿी ॻाल्हि छोकिरी, मरण में कहिड़ो फ़ाइदो? ज़िंदा रहो ऐं राणी थी रहो, राणी थी रहो। फिलहाल हली असांजी कैदियानी थी। मूंखे मां चाहिनि छॾ मूंखे। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट तवी थान साफ़ त नथा थियन, सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में ॻाल्हि कान थी अचे। ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा खा चवन। हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सोइप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु हू त जे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थाम में शीशनि खे धोइण लाइ शाइन अथव, वाई नई शइ आहे। हा शाइन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वॾे सके थी ॿुधाइण अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा सही आहे। पाण वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी छो असांजो रस्तो रुकियो थी? असांजे रस्ते खां हट। बाबर खान नेठ पंहिंजी इज़त ॾेखारी तो उहो ई कयो जेको मुंहिंजी सोच में हुयो। तुंहिंजी सोच ऐं मुंहिंजी हैसियत मां कुझु सम्झाई कोन थो बाबू। आख़िर मसालो छा आहे? तूं ॻाल्हियुनि सां सम्झण वारो कोन्ही बाबर खान। तोखे पंहिंजी ताक़त ॾेखारणी पवंदी। हिनखे पंहिंजी ताक़त ॾेखारींदुसि त मां छा आहियां।
रोशनी किथे ॿुधा मूंखे रोशनी किथे छा थियो आहे रोशनी खे छा थियो आहे रोशनी खे ॿुधा ॿुधा मूंखे छा थियो रोशनी खे ख़बर तो करी तोखे सब ख़बर आहे मूंखे का ख़बर कोन्हे पप्पू का ख़बर कोन्हे बाबर खान ॿिनि ॾींहंनि जी मोहलत हुजे मूंखे रोशनी खपे छा थियो आहे रोशनी मज़ार ॿुधोई त पप्पू छा चयो छा थियो आहे रोशनी खे कुझु न थींदो कुझु न थींदो रोशनीअ खे कोन थींदो कुझु ख़बर ई न आहे इहा ई त ॻाल्हि मुझाए थी न मज़ार रोशनी वई त वई काॾे न चओ पंहिंजी ज़बान सां मूंखे भाउ तूं त हक़ ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो हुए पोइ कीअं थो कंहिंजे हक़ ते धाड़ो हणी सघी ॿुधाए रोशनी किथे आहे पप्पूअ मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई आहे अगा बादल तूं मुंहिंजो भाउ आहीं तूं बाबर खान जी फितरत खां वाक़ुफ़ आहीं मुंहिंजी फितरत खां ज़ोर ज़बरदस्तीअ जो वादी न आहियां त पोइ ईअं त नाहे तव्हां ॿिन्ही जे झेड़े जेको विच ते टियों फ़ाइदो वठी वियो जाबर वारनि जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे अदा इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में छो न आई त हिते असांजे हिन इलाइक़े में जाबर जहिड़ा रहंदड़ माण्हू बि रहनि था बादल इहो कमु पक उन्हनि जो आहे इहो कमु त पोइ देरि न कर बाबर खान खणो हथ में हथियार ऐं पप्पूअ खे पंहिंजी मोहबत मोटराए ॾे शायदि इहो ई तुंहिंजी ग़लतीअ जो अज़ालो थी पवे सही थो चवीं हा त पोइ हाणे हथियार खणो पवंदो हथियार मां चवां थी हलिया वञो हितां निकिरी वञो निकिरी वञो शराब असां पीतो आहे ऐं नशो तोखे चढ़ियो आहे छा घर जे मालिक खे चई थी त निकिरी वञो असां त तोखे पार्टी ॾियण आया आहियूं सोचो सीधा रही बोर थी पई हूंदी है मुझे वेझे अचण जी कोशिश न कयो मां चवंदी हुई वेझो न अचो कोशिश न असां उहो करण आया आहियूं जेको असांजे दिलि में आहे जाबर खान वॾा तू ही हो मोर्चो संभाल मां थो ॾिसां त ॿाहिरि केरु आहे जेकी असांजी न थींदी उहा कंहिंजी बि न थींदी
मूंखे ख़बर हुई इहो कम तू ही करे सघी थो। मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि बाबर खान। पप्पू न बाबर जो तो खाली नालो इस्तेमाल कयो वियो, मूंखे त जाबर वारनि अगवा कयो। हिन वीचारे त वक़्त ते अची मुंहिंजी इज़त बचाई। हाँ पप्पू हाँ, रोशनी सां बाबर खान मोहब्बत ज़रूर कई आहे, पर बस मज़ार बस। मुंहिंजा भाउ पप्पू जेका मूंखां ग़लती थी सा अणॼाणे जी थी। जॾहिं खां वठी न मूंखे ख़बर पई त रोशनी तोसां मोहबत कंदी आहे, मां उन रस्ते तां हटी वियुसि। छो जो पप्पू रोशनीअ जी ख़ुशीअ में ई त मुंहिंजी ख़ुशी आहे। बाबर खान, बाबर खान, बाबर खान मूंखे माफ़ कया। मूं तोखे ग़लति सम्झो यार। हल त तोखे अस्पताल वठी हलूं। हलिया हलिया। दादा साईं को ना अचे पियो आहे। अचण जो पंहिंजो माण्हू आहे। सलाम वालेकुम बादल खान। वालेकुम सलाम। पप्पू ख़ुशि आहियो? दोस्तो ही यारनि जो यार आहे पप्पू। ऐं पप्पू ही आहे सुल्तान ऐं ही आहे इल्ताफ़। ऐं मां पक सां चवां त इहा रोशनी हूंदी जंहिं ज़रे घटि अदा बाबर खे ऐं मूंखे पाण में विढ़ायो हुयो। अदा बादल जाबर खान वारनि कम ई अहिड़ो कयो जो सभिनि जो शक बाबर खान ते वियो। पर जेकॾहिं बाबर न हुजे हा त अॼु शायदि मां पप्पू सां गॾु न हुजां। अदा पप्पू प्यार ज़िंदा आहे, ज़िंदा ई रहंदो। बाक़ी प्यार जा दुश्मन मरंदे ॾिठासीं। हा सुल्तान सही तो चई। पप्पूअ जे मोहबत जी ताक़त जाबिर खान जे जबर खे भोरा भोरा करे छॾियो। ऐं ॾिसो अॼु तव्हांजे साम्हूं ॿई मौजूदु आहिनि। पप्पू यार असां आहियूं ग़रीब, पर शादी में ज़रूरु घुराजां, असां तोसां गॾु आहियूं। पप्पू यार गरीब ज़रूर आहियूं, पर दुआनि सां झोलियूं भरे ॾींदासीं। हा हा छो न। कीअं रोशनी? हा छो न, असांजी शादीअ में असांजा सभु पंहिंजा शरीक थींदा। दुश्मननि जी छाती ते मुंग ॾरींदासीं। मीर साहब तव्हां असांजा वॾा आहियो, असीं तव्हां सां ग़लति ॻाल्हि कॾहिं न कंदासीं। मीर साहब हिन जाबर वारनि जूं नाइंसाफ़ियूं जेके आहिनि ॾींहों ॾींहुं वधंदियूं थी वञनि। मीर साहब हिननि खे सम्झाए छॾियो, एतिरो ज़ुल्म कनि जो सुभाणे बर्दाश्त करे सघनि। मीर साहब तव्हां सभिनी लाइ क़ाबिल एतिराम आहियो ऐं असां लाइ बि। हिननि खां रुगो इहो पुछिजो त सॼे ॻोठ में असीं रुगो बेवाजिबियूं हिननि सां था कयूं? भला असांजी हिननि सां का ज़ाती दुश्मनी आहे छा? हा जवाब ॾियो, ॿिए ॻोठ वारे खे असां मां तकलीफ़ आहे? हा तव्हां पुछी ॾिसो, सभु वेठा आहिनि। मीर साहब ही वेचारा ॻोठाणा हिन जाबिर खान खां डिॼनि था। डिॼनि था? हद करे छॾी बादल खान। हे हेतिरा सभई माण्हू असां टिनि चइनि ॼणनि खां डिॼनि था। अड़े जो पाण में ॿधी करे वठनि न त असांखे बुझ बुझ करे छॾनि। कमदार तोखे कंहिं चयो विच में ॻाल्हाइण जे लाइ? बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो,
जाबिर खान वारा बाबर वारनि जे इल्ज़ामनि खे रद्द था कनि। हिननि ॿिन्ही भाइरनि खां अलावा को ॿियो को आहे ऐं जाबिर खान वारनि सां का शिकायत आहे त साम्हूं अचे। मीर साहब, ही जेके तव्हांजे साम्हूं अच्छा उजरा थी वेठा आहिनि, इन्हनि जे अंदर में कारो कांव अथव। हिननि जे हथां कंहिंजी जान, कंहिंजी इज़त, कंहिंजो माल महफ़ूज़ न आहे। दिलशेर ओयो इने बि तो ते बोलियो। मीर साहब ऐं सभु माण्हू अदल ऐं बाबर जा पढ़ायल अथव। तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो, पहिरियों हिननि जी ॻाल्हि पूरी थिए। साईं, इन जी ॻाल्हि पूरी थियण खां पोइ लॻे थो असांखे ॻोठ मां निकाली मिलंदी, छो त इहे आहिनि ई क़ुरानी। जाबिर खान, पंहिंजे हमराहनि खे बस करायो, इहे त सॼो ॾोह तव्हां ॾे थो थिए। मीर साहब थिए छा? हे ॾोही आहिनि, इहे ई आहिनि उहे जानवर जेके मज़लूम माण्हुनि जो रतु था पियनि। असांजे हिन अबूज मारवड़नि खे हिन ज़ालिमनि खां बचायो। वाह मीर साहब वाह, सवेर असांजे हमरा ॻाल्हायो, उनखे तव्हां चुप कराए छॾियो ऐं हिन बाबर जे टाइम ते वरी पाण चुप कयूं वेठा आहियो। जाबर वारा ॾोही आहिनि। मीर साहब, ॻाल्हि हक़ जी कबी, असांजी बि जाबर खान वारनि सां यारी रही आहे। हिननि जा करतूत असां बि ॾिसी वेठा आहियूं। हिननि खे सम्झाइण जी कोशिशि कई थी, पर कॾहिं बि न सम्झी सघिया। अबा रेस असांखे भला कारे पाणी मोकिले पोइ त ख़ुशि थींदव न? यार असांखे भला घटि में घटि ॾोह त ॿुधायो, असां कयो छा आहे? जाबिर खान, तव्हां जूं शिकायतूं हूअं बि ज़ाती तौर मूं वटि घणियूं आहिनि। जेकॾहिं अॼु को वात नथो खोले त उन में बि तव्हांजे ख़ौफ़ जो दारो मदार आहे। हिन खां अॻु में बि असां 3-4 फ़ैसिला रखी रहियासीं, उन में बि तव्हां मसाला खड़ा कया। वरी अॼु बि हाणे इज़त इन में अथव त ॻोठ छॾे हलिया वञो, छो त तव्हांजो हाणे हिते ज़िमेदारी करणु या रहणु आम माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो अथव। हिन खां पहिरियों जो बग़ावत जी बात तव्हांजे अछनि पटकनि ताईं पहुचे, हितां निकिरण जी कयो। इन में तव्हांजी ऐं हिन सभिनी ॻोठ वारनि जी भलाई आहे। मीर साहब माफ़ कजो, इहो हिकु तरफ़ो फ़ैसिलो असांखे क़बूल न आहे। सुठो आहे जाबिर खान, सुठो आहे। असां मीर साहब जी इज़त जे करे ही फ़ैसिलो रखायो हो, पर हाणे तव्हांखे लिकण जे लाइ जाइ कोन मिलंदी। ये केर कोन तो मियां बादल खान, ये सभु तव्हांजा ड्रामा आहिनि। जाबिर खान जे मिल्कत में तव्हांजूं अखियूं आहिनि, ये सभु मां सम्झां थो। असां इन्हनि खे हाणे ॿुधाईंदासीं। ग़रीब जॾहिं पंहिंजो झुकियल कंध मथे कंदो आहे न, त पोइ वॾा वॾा कंध कपजी ऐं ज़मीन ते किरंदा आहिनि। ठीकु आहे जाबिर खान, वञो, बेशक वञो, पर न हाणे ॻाल्हियूं थींदियूं ऐं न वरी फ़ैसिलो। हाणे उहो ई थींदो जेके ही मज़लूम कंदा ऐं हिननि खे रोकण वारो केर बि न हूंदो। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर
₹120 किलो। ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ ₹80 किलो। लेमन मिक्स थांवन साफ़ करण लाइ ₹120 किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 सजाद मार्कू सुठियूं आणी ॾे न त मां तोखे पीको साइकिल वठी ॾींदुसि। वाकई बाबा सच्ची तो चई। छो भला अॼु सजाद स्कूल न वियो आहे छा? चचा वियो पुट तूं हल मूंखे चाचा सां कुझु ॻाल्हाइणो आहे। यार बहादुर खान तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। हा दा गुलाम शबीर कहिड़ी ॻाल्हि? इहा ई जॾहिं असां जूं तबियतूं जाबिर खान वारनि सां जुदा आहिनि त पोइ उन्हनि सां कहिड़ी यारी? हो त ज़ालिम इंसानियत जा दुश्मन आहिनि। सही तो चवीं अदा वॾा, पर 4 ॾींहं गॾु खाधो आहे। असांखे मोला हुननि जहिड़ो न कंदो मतां हू असांजे रस्ते में निकिरी पवनि। बहादुर खान तूं त खुलियल अखियुनि सां तो ख़्वाब ॾिसी, इहे ख़्वाब सचा कोन थींदई। जाबिर खान ऐं अकबर खान जी अखियुनि ते अना जूं पटियूं चढ़ियल अथई ऐं उन्हनि जे दिमाग़ ते दौलत जो नशो आहे। उहे कॾहिं बि कोन सुधरंदा। अदा गुलाम शबीर कोशिश करणु असांजो कमु आहे। असांजे घरां छा थो वञे? असांजे घरां त कुझु कोन थो वञे। बहादुर खान हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, चवंदा आहिनि त कारो बद कमरे सां रंग न मटाए त आदत ज़रूर मटाए। मिली बहादुर खान खौफ़ थो थिए मतां तूं उन्हनि जहिड़ो थी वञी। न न अदा इहा दुआ ई न घुर, रब पंहिंजी पनाह में रखंदो। उटको न कयो भोतार, परेशान छो था छो? तव्हांजे केरु पाछे खे मथु नथो लाहे सघे। मां आहियां कमदार ॾेडर, मां कंदो आहियां रुॻो टांटा। अहिड़ा खुदका पाण कयूं ई कोन कमदार। मां त इहो पियो सोचां इन बाबर वारनि खे असीं मारियूं बि न ऐं हू ख़ुदि मरी बि वञनि। मारियूं बि न मारियो बि वञनि। जाबिर खान तव्हां ही कहिड़ियूं गुज़ारतूं पिया ॾियो? मतलब जाबिर खान तव्हां इन्हनि भाउरनि खे ॿिए जे हथां मारणु चाहियो था? लाल बख्श नूरदीन हायां थो त तव्हां अञा मुंहिंजी ॻाल्हि सम्झिया न आहियो। इज़त वारो माण्हू न 2 तरीक़नि सां मरंदो आहे। हिकिड़ो पंहिंजो कुदरती मौत ऐं ॿियो इज़त फुरिजी वञण वारो मौत। हा जाबिर खान ईअं त सम्झायो न। असां अबोजन खां भोतारनि जूं गुज़ारतूं भञण ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। पर परेशानी रुॻो इहा हुआ त इहो कमु कंदो केरु? जाबिर खान अहिड़ो माण्हू मुंहिंजे अख में आहे, वॾो चालाक ऐं आड़ी काप आहे। जाबिर खान इन कम जे लाइ अकबर खान खे चइजे त भलो आहे। उन लाइ अहिड़ो माण्हू ॻोल्हणो पवंदो जंहिंखे हिन ॻोठ वारा सुञाणंदा ई न हुजनि। मीर खान तव्हां पाण ॾिठो त हुननि में इंसानियत वारी का ॻाल्हि ई न आहे। ऐं हा दौलत जे नशे में ॿियनि जूं इज़तूं लताड़ींदा, इहो कॾहिं कोन बर्दाश्त कंदासीं। मीर खान बाबर खान असां इंसानियत में जेको फर्ज़ हुयो उहो पूरो कयोसीं। चवंदा आहिनि त इंसान खे इंसान जे ज़बान में सेखारिजे ऐं जेकर न सिखे त पोइ ॿियो क़दम खणिजे। उन्हनि घणी आज़ादी माणी मीर साहब, घणो आज़ाद ढोरनि वांगुरु हुननि परायूं पनियूं लताड़ियूं। हाणे हुननि खे असां लताड़ींदासीं, असां पंहिंजे पलांद जे हिननि पेरनि हेठां। मीर साहब घणेई बर्दाश्त कयोसीं हाणे कंहिंखे का बि रिआयत न ॾिबी। जेकॾहिं ज़हर खे ज़हर सां माण्हू आहे हुननि खे असां बि ज़हर छीले खाईंदासीं। अहिड़नि ज़ालिमनि सां रिआयत करणु मतिलबु मज़लूमनि सां ॿीहर ज़ुल्म करण जे बराबरि आहे। अहिड़ा दरिंदा हिन सिंध धरतीअ ते न रहनि त बहितर आहे, जेके इंसानियत जा दुश्मन हुजनि ऐं मारूड़नि जा दुश्मन हुजनि। हा हिन सिंध धरतीअ जी कंहिं बि ॼाईअ सां नाइंसाफ़ी थी न, असीं उन्हनि जूं मुंहिंजूं कपे दरिया में उछलाईंदासीं।
खान जो दुश्मन अज वाह जो मोकियो आ दिल शेर देर छो तो करी जो मोकियो आ त लगाई तू गोली बाबर खान पंहिंजा पैर संभालिया दिल शेर खान न मज़ार न इनखे मां मारींदुसि हिन खे मां चवे तुम खे ॿुधा मुंहिंजी रोशनी कंहिं अगवा कई ॿुधा मूंखे ॿुधाईंदो मार न ॿुधाईंदो दिल शेर तूं बि आहीं बाबर खान खे मारणा वञी पंहिंजे पीउ खे चइजांइ जाबर खे त मां बाबर खे मारे न सघियुसि न मारे सघियुसि बाबर खे लाल बशकर कमदार दिल शेर कम पंहिंजो होशियारीअ सां कजो अकबर खान खुटको न कर कम तोखे अहिड़ो करे था ॾियूं जो 5 ई आङुरियूं देह में पोइ देर छा लाइ था कयो शिकार निकितो थो वञे वाह 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 जी सुणी नालो त अहिड़ो ई सुणो हूंदव तुंहिंजो कम मुंहिंजे नाले सां रस्तो छॾ रस्तो छॾे ॾियूं ईअं कीअं थींदो तव्हां मूंखे सुञाणो कोन था इन सुञाणप लाइ त रस्तो रोकियो आहे ॿुधाए भला केरु आहीं तूं मां बाबर खान जी भेण आहियां अच्छा त तूं बाबर खान जी भेण आहीं अबा पासो कयो त मारे न विझणो आहे अड़े कमदार चरिया हिन जे हथ सां मरण बि खुश नसीबी आहे लाल बेग हथनि सां अञा ॻाल्हि त परे जी आहे हिन जूं अखियूं कंहिं छुरीअ खां घटि त कोन्हनि अखियुनि सां कोहे त क़बूल आहे पर अखि खणे त सही मां चवां थी इज़त सां रस्तो छॾे ॾियो मुंहिंजो न त रड़ियूं करे पूरो ॻोठ गॾु कंदसि असां हिन ॻोठ जा मालिक आहियूं कंहिंजी जुरत आहे जो असांजे साम्हूं अचे दिलशेर अॼु पर जो छोकिरी खां तव्हांखे शर्म अचणु घुरिजे ॻोठ जे नंगनि ॾांहुं नज़र खणी निहारण जी तव्हांजी जुरत कीअं थी अकबर खान असां त बस निकिरण जी कयो जेकॾहिं ॿीहर ॾिठोमांव न पोइ गोलियूं हलंदियूं गोलियूं
मां तव्हांखे मारींदुसि मां। अकबर खान तव्हांजे लाइ असांजी जान बि क़ुर्बान आहे। माफ़ी मिले बाबा, माफ़ी। अचो दोस्तो अचो। हिननि जे तरफ़ां मां तव्हांखां माफ़ी थो वठां। तव्हांजी महिरबानी। हिकिड़ो मिंट जेकॾहिं नाराज़ न थियो त मां तव्हांखे पंहिंजे घर ताईं छॾे अचां। जी न, इहा ई तव्हांजी घणी महिरबानी जो तव्हां उन्हनि मां मुंहिंजी जान छॾाई। बस वधीक तकलीफ़ न कयो। जीअं तव्हांजी मर्ज़ी।